गडाब जे क़दीमी सिंधी वसंदी वज़ीर बिरोही ॻोठ यूसी इंतिज़ामिया जे लापरवाही सबबि नालियूं उथली पयूं आहिनि। गंदो पाणी रस्तनि ते तलावनि जो ॾेख ॾियण लॻो आहे। यूसी कटरी गजरो इंतिज़ामिया जी नाअहली ऐं बेध्यानी सबबि शहर जे मुख़्तलिफ़ महलनि ऐं मेन बाज़ार में नालियुनि जो गंदो पाणी रोडनि रस्तनि ते बीठल हुजण करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। केतिराई ॻोठाणा दस्त, उल्टियुनि, मलेरिया जहिड़े मोज़ी मर्ज़नि में मुब्तला थी विया आहिनि। केतिराई साल गुज़रण जे बावजूदि मच्छर मार स्प्रे न थियण करे मच्छरनि जो आज़ार बि वधी वियो आहे। उन हवाले सां ॻोठाणनि नज़ीर हुसैन, असगर अली, वसीम अली, उमैद अली, नौमान ऐं ॿियनि सोने सिंध न्यूज़ खे ॿुधायो त केतिराई भेरा वज़ीर बिरोही ॻोठ जे सेवरेज लाइनुनि जे बहाली लाइ सीसी फ्लोर, गडरनि जे ढकणनि जे लाइ ऐं रोडनि रस्तनि जे मरमत, रोशनी, लाइटिंग जे लाइ करोड़ रुपया मिलिया, पर कामोरा हड़प करे विया। सिर्फ़ कागज़ी कार्रवाई ऐं फाइलनि ताईं महदूद रहिया आहिनि। हुननि वधीक चयो त असां केतिराई भेरा यूसी कटरीअ जे चूंडियल नुमाइंदनि खे ज़बानी ऐं लिखत में शिकायतूं ॾिनियूं, पर उन्हनि असांजी हिक बि न ॿुधी। गुज़िरियल हिकु हफ़्ते खां वज़ीर बिरोही ॻोठ जे मेन गलियुनि में गडरनि जो पाणी बीहण सबबि असांखे अच वञ में सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। केतिराई भेरा एहतजाज तोड़े मीडिया ते ख़बरूं हलण जे बावजूदि को बि खड़तेल न निकितो आहे। हुननि हुकूमत सिंध, बल्दियात जे सूबाई वज़ीर, कमिश्नर कराची, मेयर कराची ऐं ॿियनि आला अख़्तियार खां मुतालबो कयो आहे त ॻोठ जी हालत बहितर करे करोड़ रुपया हड़प कंदड़ कामोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, जीअं ॻोठाणनि जी बेचैनी दूर थी वञे। रिपोर्ट फारूक खाकसली, सोने सिंध न्यूज़, गडाब, कराची।